अस्सलामुअलैकुम सामीन, अवां खे पंहिंजे चैनल शिया इसका रस्ते अचण ते भली कार चऊं था। असां हिन चैनल ते वक्तन बवक्तन इस्लामी वाक़ियात ऐं मजलिसूं शेयर कंदा रहंदा आहियूं। अगर अवां असांजे चैनल ते नया आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं हर नई ईंदड़ वीडियो जी नोटिफिकेशन अवां वटि जल्द खां जल्द पहुची सघे। शिया क़ौम में अलामा शेख मुफ़ीद रहमतुल्लाह अलैह जो मक़ाम हीअ आहे त हज़रत क़ाइम आले मोहम्मद अजल्लाहु तआला फ़रजहू शेख मुफ़ीद खे भाउ यानी अखीअ मुकरम चई करे ख़त लिखंदा हुआ। ऐं हज़रत शेख मुफ़ीद रहमतुल्लाह अलैह उहे इंसान आहिनि जंहिंखे जनाब सैयदा ताहिरा ख्वाब में मिली ऐं इरशाद फरमाए, ए शेख ही ॿई मुंहिंजा बचड़ा आहिनि, हिननि खे दीन सेखारियो। जनाब शेख जॾहिं बेदार थिया त हैरान हुआ त किथे ही नौकर ऐं किथे रसूल ज़ादी। उन्हनि हुकुम कयो आहे त मां संदसि जे ॿिन्ही बचड़नि खे तालीम ॾियां। अहिड़ी तरह हैरानी हुआ त ॿिए ॾींहं ते हिकु सैयदानी पंहिंजा 2 फर्ज़ंद वठी आई ऐं हज़रत मुफ़ीद रहमतुल्लाह अलैह खे फरमाई त मां बेवा सैयदानी आहियां, तव्हां मुंहिंजे ॿारनि खे दीन जी तालीम ॾियो। तॾहिं जनाब मुफ़ीद रहमतुल्लाह अलैह सम्झी विया त संदन जे ख्वाब जी ताबीर इहा ई आहे। उहे सैयदज़ादा शेख मुफ़ीद रहमतुल्लाह अलैह वटि पढ़िया। वॾे जो नालो सैयद मुर्तज़ा रहमतुल्लाह अलैह हुयो, जंहिंखे दुनिया अलमल हुदा जे नाले सां यादि रखियो आहे, ऐं नंढे जो नालो सैयद रज़ी रहमतुल्लाह अलैह हुयो, जंहिं नहजुल बलागा में मौला अली अलैहिस्सलाम जा ख़ुतबा गॾु कया आहिनि। ही ॿई भाइर शिया क़ौम जा वॾे में वॾा आलिम हुआ। किताबनि में लिखियो वियो आहे त हिकु दफ़े शिया आलिम वेठा हुआ ऐं तक़वा ऐं परहेज़गारी ते गुफ़्तगू करे रहिया हुआ। कंहिं चयो त हिन उलमाउनि जे मेड़ में आहे को जेको दावा करे त हिन पंहिंजी पूरी ज़िंदगी में नमाज़ वाजिब क़ज़ा न कई हुजे। उन ते सैयद मुर्तज़ा रहमतुल्लाह अलैह ऐं सैयद रज़ी रहमतुल्लाह अलैह उथी बीठा ऐं चयऊं, असां अॼु ॾींहं ताईं नमाज़ वाजिब क़ज़ा नाहे कई। पोइ चयो वियो, आहे को जंहिंजी नमाज़ तहजुद बि क़ज़ा न थी हुजे। ॿिन्ही चयो, असां नमाज़ तहजुद बि क़ज़ा न कई आहे। पोइ कंहिं चयो, आहे को ख़ुदा जो बंदो जंहिं ज़िंदगी में कॾहिं बि कूड़ न ॻाल्हायो हुजे। ॿिन्ही बीह करे चयो, असां कॾहिं बि ज़िंदगी में कूड़ नाहे ॻाल्हायो। उनखां बाद में पुछियो वियो, हिन उलमाउनि जे मेड़ में आहे को जंहिं तर्क ओला बि न कयो हुजे। उन ते रज़ी रहमतुल्लाह अलैह वेठो रहियो ऐं मुर्तज़ा रहमतुल्लाह अलैह उथी करे चयऊं, हिन ज़िंदगी में कॾहिं बि तर्क ओला बि न कयो आहे। जॾहिं संदन जी वालदा खां कंहिं औरत पुछियो, तव्हांजा पुट तमामु उलमाउनि खां वधीक नेक ऐं भला आहिनि, त संदन जी माउ चयो, हिन में इन्हनि जो कहिड़ो कमाल आहे। ख़ुदा जो कसम, मूं सॼी ज़िंदगी में पंहिंजे ॿारनि खे बेवुज़ू खीर नाहे पियारियो ऐं न ई बेवुज़ू कॾहिं खाधो पचाए करे खारायो आहे। हीअ आहे माउ जी महिनत जो असरु। असांखे हिन वाक़े मां सबक़ हासिल करणु घुरिजे त हिकु शिया माउ पंहिंजे ॿारनि जी तरबियत हिन माउ वांगुरु करे, तॾहिं ॿार बि नेक ऐं भला थींदा ऐं फ़रमानबरदार ऐं दीनदार थींदा। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।